यूसुफ ले यार हुई हिकड़ी जुलेखा हैरान। यूसुफ ते उन जे बेहुस्न जी हाका पर दीवानी हिकड़ी जुलेखा है पर दिलबर हबीब जे मथा त मुल्क चरियो लगो पियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हे इश्क जो दास्तान आ जुलेखा के बिजन ताना जुलेखा इन गुलाम ते आशिक थिया चे हा तवा उन जुलेखा वारे न अखन सा यूसुफ के निठो ही ना है निसंदव देखारियो चे भले देखार वनी बाजार मा फ्रूट घुराई छुरियों घुराई सबने के दिनाई जडन मुजो सोनो यूसुफ जे ते हिनन के कटजो ठीक आ। यूसुफ अलैहि सलाम दे वई यूसुफ अज त मेहरबानी कर हथ ठोक्यो वाक्यो ना है अल्लाह दे कुरान जो वाक्यो यूसुफ अज त मेहरबानी कर अज त पादे हुस्न जमाल वारा हिजाबात हटा अज तपजे जलवन जो दीदार करा रब जे तरफा जिब्रील आयो ओ जिब्रील जे सोने यूसुफ के चौथ जी जुलेखा चवई थी कर हजरत बीबी जुलेखा के हजरत यूसुफ अलैहि सलाम जे जुलेखा हल ठीका मां अचा तो बियो हजरत यूसुफ अलैहि सलाम पांजे हुस्नो जमाल वारा हिजाबात हटाए करे ई दुआ हे जो औरतों कतार में बिठो जुलेखा दी चवे तो जेरी मल सोनो यूसुफ अचे इन सूफन के त कटजो तो सलीलो जना यूसुफ अलैहि सलाम आयो और तनोन न सूफन के कटण शुरू कयो सूफ त कट जिया आंगरियों में कट जीवियो खून बहे थो पियो औरत नाज़ुक दिया थोड़ो भी थी दुआ बावेला कंदिया आहोजारी कंदिया पर हिनन औरतन जी नजर खून दे नाए आंगरियों दे नाए हजरत यूसुफ अलैहि सलाम जे हुस्न जमाल दे दिसी करे चवण लगियो हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलाकुन करीम। बस वनी चुरिया हो जो पाने सुभान अल्लाह चई हाणे मुखे पक थिया त सभई जागो था तो सुभान अल्लाह। हजरत बीबी जुलेखा के ताना जनवारियों और तू जना सुने यूसुफ अलैहि सलाम जे हुस्नो जमाल ते नजर पई चवण लगियो ओ जुलेखा ही त इंसान ही ना है ही त रब जो इज्जतन वारों को नूरानी फरिश्तो आ। इश्क जी गाला इश्क वारो ही समझंदो था लैला मजने के में बुधो थव मजने के चो तो इन लैला ते चरियो थियो ही चे तो हा तमा मजने वारन अखन ज्यादा लैला के डिठो ही ना है जे जे दिल में जरड़ी मोहब्बत जी होदी हो गाल के बुद्धि जरूर सुभान अल्लाह चवंदो छो त इन गाल बुधाइण का पोइ तवा के आमना दे लाल जी अजमत जी खबर पवंदी तवा उन मजने वारन अखन सा लैला के डिठो ही ना है उन जे मोहब्बत जू घणियों गालियों पर मजने के चूं त लैला खैरात थी विराए वठंदे जे महबूब जे हथन का मिले दवा के छा खपे सुभान अल्लाह। हालांकि चवंदा रईसी खानदान जो आ पर महबूब खां जेको मिले जी वठण लाइ छो न वेंदुस वटड़ो खड़ी जिते ॿिया वञी कतार में बीठा ही भी वञी कतार में बीठो कोई इंतजार थो करे तवज्जो सां ॿुध जा तो उर्दू वारे शायर छा चयो एक दिन मजनू बेकासा हा
चले जा पुकारा कुछ मुझे लिल्लाह दे। मजनो बे वटड़ो खड़ी वजी कतार में बीठो आ इंतजार प्या कंद लैला चेत खैरात दे। आई लैला और सबू को कुछ दिया हाथ से मजनू बेकासा ले लिया। लैला आई सबनी खे दी वई जॾहिं मजने जो वारो आयो उन खां वटड़ो ई खसियूं हली वई। माण्हू चवण लगा मजना इश्क में तू चरियो लगो पियो हाँ हुजण त इएं घुर्जे जो तोखे घणो कुछ ॾे आ लेकिन तोखे ॾिनई त कोन तोखां वटो बि खसियूं हली वई। इहा तुंहिंजे लाइ शिकिस्ता इहा तुंहिंजे लाइ वॾी बलावा चए थो ये बला हरगिज़ नहीं ये नाज़ है ये मेरे महबूब का अंदाज है। के तो तव्हांखे नगा इहा ॻाल्हि सम्झ में कान ईंदी मुझे लाए यो वडो महबूब जो नाज मुझे लाए प्यार जो वडो अंदाजा। दोस्ती दो तदामा अमा के हिकड़ो ही मिसरो पे बुधायो यूसुफ ले यार हुई हिकड़ी जले खायरा मदनिया लाए मुल्क चरे मलक बेहा मस्ताना लगी तुझी तार आज नखे घणी जो सुभान अल्लाह। दोस्तों अजीजों मां अर्ज कया त सभनी सहाबन सां प्यार कर ओ जेको हिजरत वारी रात मदीने वारे साईं खे पंहिंजे कुल्हनि ते खणी गार जे चोटी ते पहुचायाई उन अबू बकर सां बि प्यारा जो फतेह मक्का जे मौके ते मदीने वारा साईं पंहिंजे कुल्हनि ते अली साईं खे खणनि था पिया सुन्नी जो उन अली सां बि प्यारा। तॾहिं त असां चवंदा आहियूं अली असां जो मौला आहे सांग कदो सब सौला आहे अली बिना नाए गली गली इश्क मंझा चो अली अली मोहब्बत में चो हथ खड़ी चो अली अली जेको हिजरत वारी रात मदीने जे मीर जे बिस्तरे ते सुतो सुन्नी जो उन अली सां भी प्यारा हिजरत वारी रात जे अबू बकर जी हंज में खुद मदीने वारा साईं सुता सुन्नी जो उन अबू बकर सां भी प्यारा। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह या अली या नबी मुस्तफा मरहबा मरहबा जिंदाबाद जिंदाबाद। दिलबर हबीब जा सब सहाबी मुझे आका जा असहाब अजब खुलिया तन लाए बेहश्ती बाब अजब मुझे आका
जा जनखे कोडाए प्यो कुरान मिठो पढ़ी तन जो दिस अदा शान मिठो राजी अल्लाह थिया फरमान मिठो केड़ा तन लिखा प्या किताब अजब मुझे आका जा छो इन्हनि जी तारीफ़ था कयूं छाजे करे के रुबूती दुआ दिल पर सरदार सजे सरवरदा मुझे मीर मिठे मदनी मनवरदा तके की न थका शेताब अजब मुझे आका जा अल्लाह जे महबूब मदीने जे मीर जे रहमत मेहरबानी जी गाल पे करे मां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ जे मैदान ते आया दीनो इस्लाम जो गालियों बधान लगा मदीने वाले संखे जालिम पत्थरन सा चुटन लगा दिल बर हबीब जे रुखसारन मां गलन मुबारकन मां खून टिमण लगो तो मिठड़े महबूब जो जुबो मुबारक खून सा अमना दे लाल मदीने जे ताजदार जी नालन पाक खून सा साहबे किराम जके दिल बर हबीब जे मथा कख बराबर तकलीफ बर्दाश्त न कंदा हा उन्हनि जे लाइ त क़यामत सुगरा वारो मैदान क़ाइम थियो हर कंहिं सोना हबीब जन नूह अलैहि सलाम खे न मञियो उन्हनि बद दुआऊं ॾिनियूं जन लूत अलैहि सलाम खे न मञियो न बद दुआ भरी जन मूसा अलैहि सलाम खे न मञियो बद दुआ ॾिनो सोना हबीब तू भी अल्लाह जो नबी कमाल वारो शान वारो अजमत वारो इन्हनि जे लाइ बद दुआ मदीने वारा से खामोश वरी भी अर्ज के वरी भी अल्लाह जा महबूब खामोश वरी भी अर्ज के वरी भी अल्लाह जा महबूब खामोश हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता साहबियो जे चो था पिया दुआ मा तो गुर आमीन तवा चेजो मदीने वारे से दी खिदमत में के सोना हबीब ठीक आ अल्लाह दे महबूब बरकत वारा हथ खया अल्लाहुम्मा हदनी कौमी इन्नहुम ला यअलमून मुझा मौला इन मुझी कौम के का हिदायत अता फरमा को अबू बकर वारो इश्क को फारूक आजम उस्मान गनी वारी मोहब्बत हैदर करार वारो अदब अता फरमा कि सुजाननी न था साहबन को सुना भी बद दुआ त न दिनवा हुजूर फरमांदा जेको नबी रहमत बन दी दुआ पंजन के त दुआऊं दी दुआ पर परावन खे बे दुआऊं दी दुआ नारे तकबीर नारे रिसाला या रसूल अल्लाह नारे खिलाफत नारे हैदरी जश्न ईद मिलादुन नबी खानकाह आलिया कादरिया भरचुनी शरीफ चो सुभान अल्लाह डाढ़िया चो सुभान अल्लाह कुर्बान आमना जे लाल मदीने जे ताजदार जी अजमता दोस्तों अजीजो सोने हबीब जो शान निरालो आमना दे लाल जे अजमत जा तज़किरा निराला मां अर्ज पे कम दिन मां मराद रहमत बेया शफात बेया दिलबर हबीब जी रहमता द जंग जे जानवरन में फायदा बे पर्दा दोस्तों अजीजो मशहूर मारूफ रिवायता हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब लंदा गुजरन पिया हजरत बीबी उम्मे सलमा राविया बनादतु ज़बियतो या रसूल अल्लाह अचानक आवाज आयो महबूब अगते वध्या हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिसन ता ब्या हिकड़ी हरणी आ जका सदती पई करे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओडई वध्या पाण उन हरणी सा गालन ता ब्या अर्ज़ी करे सोना समो जबला जबल जे बेतर मुजा नंढड़ा बचड़ा सोना बीबी ने शिकारी मुखे शिकार करे बंद करे छडियो आ रुगी आजाद कर त बचड़न के खीर प्यारे मोटी थी अचा हुजूर सल्लल्लाहु अलैहि
सलम छड़े दींदा हां शिकारी सुजाग थींदो आ सोना ही छा कई पाण फरमांदा घबराए न मोटी दी हली मोटी दी अर्ज तो करे सोना दुधल खीर थड़न दे वापस न वरंदो आ हुजूर फरमांदा वाके न वरंदो आ पर आम माण्हू सां नथो वरी सघे मां अल्लाह जो सचो रसूल आया मूंसां वाइदो करे वैया जरूर मोटंदी थोड़ी देर खां बाद में अल्लाह दे महबूब मदीने वारे सैसा शिकारी बीठो आ ही ॾिसे थो पियो हरणी त मोटे थी पई पर भई बच्चा बेगड वठूं पई अचे कमाल वारो हबीबा काजी याद लिखे तो दिलबर दे रहमता द पखी के बेफायदो मिलियो महबूब साहबन सा वेठा हिकड़ी कबूतरी उडामदी दिलबर दे हथ ते वेठी पाण फरमांदा साहबियो चुप थो दिन का पुछा छो आईया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछंदा पिया उन पखी सा गालन दा पिया कुर्बान आका जी अजमता जो पखी जूं बोलियूं भी समझंदा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमांदा पिया इन बाग जे मालिक खे वठी अचो ई दुआ पाण फरमांदे यो बाग खपायो थी जी सोना हबीब जंहिंखे ॾिनो थी उहो इनखे कटराईंदो जी सोना हबीब पाण फरमांदे कबूतरी आई आ रोई रोई दां थी ॾे सोना छा थी चवे पाण फरमांदा चए थी पई त इन बाग जे मालिक बाग खपायो आ जंहिंखे ॾिनो थी उहो कटराए छॾींदो सोना फलाणे वण जे मथां मुंहिंजो आखेरो आ में नंढड़ा बचड़ा थी सोना जे वण किरी पवंदो आखिरो बि किरी पवंदो मुंहिंजा बचड़ा मरी पवंदा सोचम त वञी कंहिंखे दां ॾियां केरु मुंहिंजी दां वरनाईंदो केरु मुंहिंजे दर्दनि जो इलाज कंदो सोचे मूंखे पक थी वई इहो ई आमना जो लाला जेको मुंहिंजी दां वरनाईंदो मुंहिंजे दर्दनि जो इलाज कंदो हुजूर फरमांदा इन वण जी कीमत मां थो ॼाणे इनखे न कटराए जा पर कमाल वारी ॻाल्हि पाण फरमांदा जेसीं ताईं कबूतरी जा बचड़ा नंढड़ा तेसीं ताईं वण खे न कटराए जा जे वॾा थी वञनि उॾरी वञनि हुजूर फरमांदा उन खां पोइ इहा क़ीमत बि तुंहिंजी आ इहो वण बि तुंहिंजो आ दोस्तों अदीदो अन्या बे रहमत जो गालियों घणियों अगते शफात दे अला हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जाते बाबरकात फरमांदा पिया ले कुल नबी दअवत मुस्तजाब हर नबी जी हिकड़ी दुआ रब जे तरफा परमिशन मिलिया मिलियला त कबूल हालाक कुछ एड़ा बे अंबिया किराम जेके मुस्तजाब दअवात हर वक्त दुआ कबूल लेकिन हिन हदीस में रब करीम जे गाल मदीने जे मीर ॿुधाए ते हिकड़ी दुआ कबूल हुजूर फरमांदो आदम अलैहि सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहि सलाम ताईं तमो बेश 1,24,000 अंबिया किराम दुआऊं घुरियो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साहबन के सोना हबीब जना आदम अलैहि सलाम बे दुआ घुरी नूह अलैहि सलाम बे दुआ घुरी शीश अलैहि सलाम बे दुआ घुरी याकूब अलैहि सलाम यूसुफ अलैहि सलाम हजरत इब्राहिम अलैहि सलाम इस्माइल अलैहि सलाम हजरत इसहाक अलैहि सलाम दुआ घुरी हजरत यूनुस हजरत ज़करिया अलैहि सलाम सालेह अलैहि सलाम दुआ घुरी हजरत मूसा कलीम हजरत ईसा रूहुल्लाह दुआ घुरी कमो बेश 1,24,000 अंबिया किराम दुआ घुरियो सोना हबीब तो मुस्तफा वारी दुआ काॾे वई घुरी तो या ना पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमांदा मूं अञा न घुरिया सोना कॾहिं दुआ घुरंदव तू मुस्तफा जी दुआ असांखे कॾहिं फ़ाइदो ॾींदी मदीने वारा साईं फरमाईंदा पिया पाण फरमाईंदा जॾहिं सभु छॾे वेंदव सोना हबीब कॾहिं पाण फरमाईंदा पिया यौम यफ़िरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि जॾहिं
अबो पंजे बच्चे खां बेजार, बच्चो अबे खां बेजार, घर वारी मुड़स खां बेजार, मुड़स पंजे अहलो अयाल खां बेजार, भा भा खां बेजार होंदो। एतरे कदर दोस्त भी दुश्मन थी वेंदा। अल अखिल्ला यौमइज़िन बअदुहुम लिबअद अदुव्वुन। तो सदीद अल अखिल्ला खलील जो जमावा, खलील उन दोस्त के जेबुआ जो को दोस्त का बच्चा माल कुर्बान करे। रब तो फरमाए तू घाटा घाटा दोस्त भी दुश्मन थी वेंदो। एतरे कदर जान वाला उज़वा बे दुश्मन थी वेंदा। मन तो जवा रब जो कुरान सूरे यासीन। रब तो फरमाए अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। तव्हांजे वात जे मथा मुहर लगाई वेंदी, तव्हांजे खिलाफ हथ ॻाल्हाईंदा, पेर शाहिदियूं ॾींदा, ही गुनाह कई, ही गुनाह कई, ही गुनाह कई। जॾहिं हुज़ूर फरमाईंदा पिया मिट भी छॾे वेंदव, भाइर बि कम न ईंदव, अबू अम्मा बि छॾे वेंदव, गाॾा गाॾा दोस्त भी दुश्मन बणिजी वेंदव, जान वारा उज़वा बि छॾे वेंदव, दुश्मन थी वेंदव, खिलाफ थी वेंदव। जिते कोई कम न ईंदव उते साहबियो जे कम ईंदव त मूं मुस्तफ़ा जी दुआ कम ईंदव। ओ जिते केर न कंहिंजो हूंदो, कोई साथ न कंहिंखे ॾींदो, जिते हूंदी ज़ारी ज़ारी उते पुनाल कजाएं पोवारी, उते दिल पर कजाएं पोवारी। चो सुभान अल्लाह। रहमत भी मुराद, शफात भी मुराद, सोना भी बजका खुटन जी नाए। हते रब तो फरमाए इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। सोना भी तू खुल्क अज़ीम ते फायदा। मदीने दे मीर जे अखलाक जे दोस्तो अज़ीज़ो पूरो कुरान भरियो पियो आ। जो उम्मुल मोमिनीन माशा सिद्दीक़ा दी फरमाए मदीने जे मीर जे अखलाक पूरो कुरान कान खुल्कुल कुरान। तो सजीदो अखलाक जा वाक़या बे घणा, बस टाइम जे किल्लत जे करे हिकड़ो वाक़यो अर्ज़ रखा। उन जे ज़िमन में हिक ॿ ॻाल्हि अची वई त अर्ज़ रखंदुसि, तवज्जो सां ॿुधजा। कुर्बान महबूब जे अखलाक तां सभई हथ खणी चओ सुभान अल्लाह। वधीक अखलाक जी ख़बर अदा नौकर खे हूंदी अथव, जेको गुलाम हूंदो आहे न, छो त हमेशा मालिक आका उनखे दबाईंदो आहे, ही कम पोइ नौकर उनखां बेज़ार थी वेंदो आहे। ॾिसो त महबूब जा गुलाम दिलबर जे अखलाक तां केतिरो मुतासिर थिया।